अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? अल्लाह पाक कंदो आहे हमेशा ख़ुशि हूंदो। या दोस्तों, अॼु असां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सोप सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे बारे में। छा ज़हर ज़िंदगी ड्रामे में गफ़ार खान जे उमिरि ते वञण खां पोइ कमाल खान वाक़ई ज़ुल्म कंदो ऐं ओठे ऐं अमन जे विच में शिकताण कहिड़ी जाइ ते पहुचनि, इहो सभु कुझु तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन वीडियो में। तो जी हाँ दोस्तों, अगर असांजे चैनल ते नवां आहियो त बराए महिरबानी असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ खे ऑल कयो, जीअं असांजी हर अचण वारी ड्रामे जी अपडेट तव्हां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। तो जी हाँ दोस्तों, कंदासीं ॻाल्हि शुरू ड्रामा सोप सीरियल ज़हर ज़िंदगीअ जी। या दोस्तों, कमाल खान गफ़ार खान जे उमिरि ते वञण खां बाद में पाण खे सुठो इंसान बणाइण जी कोशिश कंदो ऐं ओठो हुनखे बार बार तंग करे रहियो आहे, पर ओठे खे हू काई बि ॻाल्हि ओठे जी न मञींदो ऐं पाण खे पंहिंजे पैदा थियण वारे पुट जे लाइ इंसान बणाइण जी कोशिश कंदो ऐं हाणे उहो अहिड़ा कम ज़ुल्म जा कॾहिं बि न कंदो। ऐं हा, अहमद जेको आहे उहो ओठे खे पंहिंजे चालनि में फसाईंदो, ब्लैकमेल कंदो। थी थो सघे वज़ीरा जेका घर खां निकिरी वई आहे उहा अहमद जे हथ चढ़ी वञे ऐं ओठे खे अहमद परेशान करे। तो इहो सभु कुझु हिननि किस्तनि में तव्हांखे ॾिसण वटां मज़ो मिलंदो। तो जी हाँ दोस्तों, असांजी वीडियो तव्हांखे अगरि सुठी लगी आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। वरी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।